की ना कड़ी करनो के ना भी लोग देखी भाई अच्छा पुराने के बस ले दे आप पाण के जोरो अस्सलामुअलैकुम गरीब जो संग अच्छा आखिर खुश हो तबियत सही तो उम्मीद है सब ठीक होंदा खैरन जाऊंदा तो भाई जान कल मां तांके बुधायो त अज मेले ते गुलाम हुसैन पठान अचण वारो आहे सिंध जो मतलब फेमस टिकटॉकर आई थिंक यूट्यूब चैनल वथस पर मुख्य ना खबर ना ही वरी मु विजिट किया सो खैर फिलहाल धंधा पंहिंजी रोज़ी कंदा बचण जी सोचो तां सेंट टणू पाण के वणू थोड़ी घणी फ्रेश कदम थी आया हूँ उससे भाई अध कलाक पो आया हूँ बाहर जा डुंडा सुकी आऊंगा मैं घर अचना तू सेंट बस 5 ॾींहं थो हलाई गाल सही है हाणे अचो हिकिड़ी तव्हांखे सो हाणे पाण हलंदासीं अड़े लश बाइक ना आहे यार आई थिंक बाइक ना हा बाइक ना आहे बिल्कुल भी बाइक ना आहे तो बाइक कढो पाण हलो बाइक कढो इस कार नौरो तो लगायूं गैल बना के उगबोरा पाण उगणो पवंदो छा कयां रोण दो पुराने हलो बाइक कढो हितां मिलंदा रस्ते में विथ बोरची ज्यादा टाइम बाबा जी तो संगत मोट आयो पर वडी खिदमत कई नमाज पर विसरी हो यार व्लॉग में जर्सी दई तो केडो भलो आ कुरान जाने भाऊ किदे भाऊ जर्सी पायो तो संगत पाण वजू कराया व्यापारी नमाज अदा करे पो कम ते वेंदा सुबह अड़ी आया कम कोन कंदा यो अचियो दोस्त आया न मतलब बूस सट कम के साण विवाह नमाज पढ़ूं वरी कम के थोड़ा छिक्यों वरी पो हलंदासीं मेले ते गुलाम हुसैन पठान ईंदो अॼु तो भाईजान हम जा रहे हैं मेले की तरफ तो संगत पाण मला खड़ो हले तो पियो भाऊ गुलाम हुसैन पठान आया तू अरे केड़े पो वञी संगत खुश को बेचारो खुश को थियो ॾिसो हाँ यार बेचारो सफ़ा खुश को ॾिसो मूड ना आहे ॻाल्हाइण खुश कनि माण्हुनि जा कम आहिनि हलो तव्हां मिलूं था मला खड़े ते भाउ केॾे थो वञी खुश कहिड़ा जी आसी मला खड़े थे जियो हमारा ही कोना नहीं है किथे है वंज वाला ला संदरो बाजू वाला तो होने ना बड़े की ना कड़ी करनो के ना भी लोग देखी भाई अच्छा पुराने के वंज बस ले दे आप पाण के जोरो वने बाबा सब्सक्राइब आंसर सर जाओ सब्सक्राइब क्यों मैं ना डाई याद जो चले तो वीडियो नहीं गला जाबो जान सब्सक्राइब मजाद कालू माने के मेहरबान के बाबा सब्सक्राइब क्यों नंबर ऐसे बताओ बिल्कुल रोज कंटिन्यू दा मेहरबान दा भाई थैंक यू करो अन्न फसल मेलवा मेला खाना खानपुर मेलवा मन सुभाणे खड़ा मल्दा सख्त मुकाबलो अनुकूल कापुर साथ थोड़ा घना थाली में भला होंगे इंशाल्लाह तव्हांखे मलन में मज़ो ईंदो गायक सां सुभाणे अल्लाह बख्शी जी खटियाल पहलवान ईंदो लांचर सीधी बेबी सीधी बि ईंदो हथी सखिराणी बस्तर सखण घणा मल ईंदा सुभाणे तोखे कसम आहे पंहिंजी मां जीजल जो ॿुध हे ॿारनि खे मलू ॾसियो दाव ॾसियो हे सिक चिका हे वट वटा इहा
का परवानी जी सहदाज ना है आप बाण भरी दो संदरो तो जो भरी दो पर धक्कता के मोकला बस मल्लूड़े से मांगे दिया प्यार पर लगा मल्लू मध्यावा में काबूरा तक संग्रह तो खोले पर प्राय कीमत होती आयो वानिला काबूरा दुर्गा घुमाए साजिद लंगर दुर्गा पचन साजिद दुर्गा पचन वानिला दुर्गा पचन वानिला दुर्गा पचन बच्चे 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 वानिला दुर्गा पचन साजिद ताली लगे ड्रामा हेलो ड्रामा खुली
वारुवंसा शरीफ 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 कोच हरिवंसा लंडर वारुवंसा शरीफ कोच हरिवंसा सख्त मुकाबला वारुवंसा शरीफ कोच वारुवंसा दिले छड़ाए सख्त मुकाबला शरीफ वारुवंसा बाबा इनाम तू भली बैठे बाकी मां तो था मेरा तुसी कौन बाकी था अलीगढ़ काबुरो सबको मथे उठी दे जा वठी मुकाबला लालू गुलवा वारुवंसा पूरा भुमान वारुवंसा लालू गुलवा काबुरा लालू गुलवा काबुरा वारुवंसा सख्त मुकाबला वारुवंसा तो संगत पाण मल ब्रिटी जी तो संगत पाण वञूं था घर जी तरफ तो संगत वरी तव्हां मिलूं था घर तो संगत वरी असां मल मिलूं था डायरेक्ट तव्हां सां 10:42 मिंटनि ते छो जो आया मोबाइल जी बैटरी लो चार्ज कयमि वग़ैरह वरी थोरो घणो हेॾे होॾे सिस्टम अॼु न वञी सघियासीं मेले ते अॼु राति जो छो जो सर्दी अची वई आहे तमामु घणी सर्दी अची वई आहे ॿियो मां ज़िद कयो आहे मतिलबु जैकेट न पाईंदुमि जैकेट पाईंदुमि उसां जी शादी खां पोइ सो जिते व्लॉग ईंदा कयूं उम्मीद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो आहे पसंदि आहे सुठो लॻो आहे पसंदि आहे महिरबानी लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो हिनमहिल वरी ॾिसो तव्हांजे घर ॿाहिरि बीठो आहे सर्दी में सभु अंदरि सुता पिया आहिनि गर्मी में पर मां ॿाहिरि
मतलब सिर्फ तव्हां करे, सिर्फ ऐं सिर्फ तव्हां करे। सो महिरबानी करे हमारी वीडियो के लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो, चैनल के बेल जे आइकन के ज़रूर दबायो। सो मूंखे जो हाणे इजाज़त, वरी इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी हिकु नए व्लॉग में। माशाल्लाह दोन में अस्सलाम वालेकुम।